मदे जी लॻे नई पुल बस स्टॉप ते हारी जदोजहद कमेटी पारां यूरिया ऐं DAP भाण जे ब्लैक मार्केटिंग खिलाफ़ अली खोसो, आशिक डोमकी, उर्स चौहान, मंजूर खोसो, मुशरफ खोसो, शफ़ीक खोसो, फारूक ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं दौरान मुज़ाहिरीन ज़िलाई इंतज़ामिया खिलाफ़ नारेबाज़ी कई। भाण जी ब्लैक मार्केटिंग भाण जो ब्लैक ते विकिरो भाण जो ब्लैक ते विकिरो भाण ते ब्लैक ते विकिरो हर इंसान इंसाफी हर इंसान इंसाफी भाण जो ब्लैक ते विकिरो भाण जो ब्लैक ते विकिरो हर इंसान इंसाफी उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त निगरान हुकूमत ऐं ज़िलई इंतज़ामिया जी नाअहलीअ सबबि ज़िले शिकारपुर जा वापारी यूरिया ऐं DAP भाण ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त DAP भाण जी असुलु क़ीमत 12,500 रुपया फ़ी बोरी ऐं यूरिया जी 3,250 रुपया फ़ी बोरी मुक़ररु थियल आहे ऐं ज़िले जा बाअसर वापारी ज़िलई इंतज़ामिया सां मिली भगत करे साॻी DAP फ़ी बोरी 15,300 रुपयनि में जॾहिं त यूरिया फ़ी बोरी 5,300 रुपयनि में ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि हारियुनि जो मुआशी क़तलाम थी रहियो आहे ऐं हारी कर्ज़नि में वकोड़जंदा पिया वञनि, पर को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिननि वधीक चयो त हुक्मराननि ऐं ज़िलई इंतज़ामिया तरफ़ां नोटिस न वठण जो वॾो सबबु हुकूमत में सरमाएदारनि जो हुजणु आहे, जेके कंहिं बि सूरत में पंहिंजे तबिके जे वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहिनि। एहतजाज कंदड़ आबादगारनि चीफ जस्टिस काज़ी ईसा फ़ाइज़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी यूरिया ऐं DAP जे ब्लैक मार्केटिंग ख़तमु कराए विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी क़दम खणी हारियुनि जो मुआशी क़त्लेआम बंदि करायो वञे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।